अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पटाटनि जो उफराटो। उन जे लाइ ही खपनि असांखे पटाटा बॉयल थियल आहिनि, मसालो ठहियलु आहे ऐं गिहु खपे असांखे। ही घर जो ठहियलु गिहु आहे ऐं इन जी वीडियो मां शेयर करे चुकी आहियां। अगरि उहा तव्हां मूंखे न ॾिठी आहे त तव्हां उनखे हिन वीडियो जे हेठां मां लिंक ॾियां थी, ॾिसी सघो था। ठीकु आहे। ॻोहियल अटो आहे ताज़ो, उन मां हिकिड़ो पेड़ो मां कढी चुकी आहियां। चकिरो वेलण रखियो आहे मुंहिंजो रेडी आहे ऐं अख़बार मां हेठां ज़रूरु विछाईंदी आहियां चकिरे जे, त जीअं अगरि अटो जेको पचाइण महिल किरे थो हेठि उहो अख़बार ते किरे। अच्छा, ये हम आलू भरा पराठा बना रहे। एक ताज़ा गूंदे हुए आटे का पेड़ा लिया। ताज़ा गूंदा हुआ मतलब आधा पौना घंटा रख के, गूंद के आधा पौना घंटा रख लें। और ये आलू का मसाला है, उबले हुए आलू, देसी घी है, घर का बना हुआ है। इसका लिंक मैं नीचे दे रही हूँ वीडियो के, जिसने नहीं देखा वो देख सकता है। और ये इधर तवा भी मैंने हल्की आंच पे गरम करने के लिए रख दिया है। अच्छा, पटाटनि जो मसालो तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जो खणी सघो था। तव्हां जीअं चाहियो, जहिड़ो मिर्च मसालो विझणु चाहियो तव्हां ठाहे सघो था। मूं कीअं ठाहियो आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थी। आप अपनी मर्ज़ी की फिलिंग बना सकते हैं, लेकिन जो मैंने बनाया वो मैं आपको बता रही हूँ। ये बॉयल थियल पटाटनि में सन्हो कटियल बसर कचो, सन्हड़ा कटियल सावा मिर्च, फूदनो, धाणा ऐं लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं थोड़ा कारा मिर्च ऐं लीमे जी रस। ठीक है। इसमें मैंने बारीक कटी हुई प्याज मिलाई है, हरा धनिया, हरी मिर्चें, पुदीना और नमक, लाल मिर्च पिसी हुई थोड़ी सी काली मिर्च और नींबू का रस। आप जैसे चाहें आप उसको बना सकते हैं। त हाणे मां हिनखे मानी ठाही वॾी कंदमि। हर को पचाईंदो आहे ऐं सभिनी खे हर घर में तक़रीबन इहो पचाइणु अचे थो, पर तरीक़ो पचाइण जो सभिनी जो डिफरेंट आहे। मुंहिंजो तरीक़ो कहिड़ो आहे उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। ही मानी मूं वेले छॾी आहे वॾी करे, ऐं अक्सर लोग जो है वो दो रोटियां बना के फिर बीच में आलू डालते हैं, या कीमा डालना हो जो भी हो। उससे क्या होता है कि जो किनारों पे वो मसाला नहीं आता। लेकिन जिस तरह मैं बना रही हूँ उस तरह आपके किनारों तक जो है रोटी में, पराठे में आलू का मसाला आएगा। ॿ मानियूं ठाहे जॾहिं विच में तव्हां का बि शइ भरियो था त उन जे किनारनि ते उहो मसालो नथो अचे, पर जंहिं तरीक़े सां मां ठाहियां थी उन जे किनारनि ताईं तव्हांखे मसालो मिलंदो, चाहे तव्हां कीमे जो ठाहियो, उफराटो या पटाटनि जो। हाणे सभिनी खां पहिरियों मानी हीअ वेलजी वई आहे, हिन ते हणंदासीं गिहु। ठीकु आहे। गिहु हणी हिनखे चङी तरह सां हिन ते फैलायो। घी लगा के इसको फैलाना है। आप ज़रूरी नहीं कि देसी घी में बनाए, ये तेल में भी बन जाएगा। ठीक है। तेल में भी ठही वेंदो, या बनास्पति घी खणणु चाहियो तव्हांजी मर्ज़ी आहे। ही मां घर में ठाहींदी आहियां, त पोइ इन करे जॾहिं का घी वारी शइ पचंदी आहे असां वटि त उहा मां हिन सां पचाईंदी आहियां। हाणे घी हिनखे लॻी वियो, हिन जे मथां रखंदासीं असां पटाटनि जो मसालो। तव्हां तरीक़ो ॾिसो, इन तरीक़े सां जॾहिं पचायूं था असां उफराटा त उहे ॾाढा मज़ेदार ऐं पूरे इन मानीअ जे अंदरि उहो मसालो अची थो वञे पियो। हिनखे फैलाईंदासीं चङी तरह सां। बराबरि पूरे हुन ते अची वञे मानीअ ते। ईअं न हुजे त किथे घणो हुजे या घटि हुजे, पूरी तरह फैलाना है ताकि इक्वली फैल जाए। ऐं विच विच में अगरि ॾिसो पटाटनि जो को ॻंढो आहे उहो मैश न थियो आहे चङी तरह, त उनखे तव्हां हिते कांटे सां मैश बि करे सघो था। ठीकु आहे। हीअ चङी तरह सां पूरी मानीअ ते फैलाइण खां पोइ हाणे असां हिनखे कंदासीं रोल। ठीकु आहे। हिकिड़ो ड्रिघो ही रोल ठाहींदासीं। ठीकु आहे। रोल ठाहे थोरो हिनखे तव्हां घुमायो त जीअं वॾो थी वञे। इन रोल खे वरी असां हीअं मानीअ जी शक्ल ॾींदासीं। हाणे हीअ असांजो पेड़ो तयारु आहे। हमेशह ही पराठो ठाहिण लाइ नंढो पेड़ो खणो, छो त हिन में जॾहिं फिलिंग पए थी त हिन जो साइज़ वधी थो वञे। ठीक है। पराठा जब भी बनाए तो छोटा पेड़ा लें, क्योंकि इसके अंदर जो हम भर रहे हैं आलू या कीमा या जो भी मसाला, तो उसका वो साइज़ जो है वो बड़ा हो जाता है। अब इसको मैं बेल लेती हूँ। मानी ॾिसो मूं वेले छॾी आहे। हिनखे एहतियात सां ख़ुश्क अटो हणी पोइ वेलबो, त जीअं किथां थोरो अगरि पटाटनि जो मसालो नज़र अचे त उहो चिंबड़े न।
ऐं तओ जेको आहे मां गरम करे साफ़ करे चुकी आहियां। असां हिन ते थोरो तेल घी हणंदासीं हल्को। ऐं हाणे हिन ते मानी मां विझां थी। हीउ पराठो मां तए ते विझी छॾियो आहे। ऐं इहो त तव्हांखे बि अंदाज़ो हूंदो त आम जेको असां पराठो पचाईंदा आहियूं उन जे मुक़ाबले में कीमे वारो या पटाटनि वारो थोरो मोटो हूंदो आहे। असां हिन खे घणो सन्हो नथा करे सघूं। सन्हो कंदासीं त हिन जो मसाले विच वारो मज़ो न ईंदो। तो ये कीमा भरे आलू भरे पराठे जो होते हैं वो आम पराठे से लाजमी मोटे होते हैं। अब इसको तवे पे डाल दिया मैंने, एक साइड पक जाएगा तो मैं इसको पलट दूंगी। एक तरफ से तकरीबन पक चुका है, एक पासे ला कुछ पची वियो आहे, मां हिनखे उथलायां थी। ये ॾिसो ॿिन्ही पासनि ना हल्को पचाए पोइ असां हिनखे हणंदासीं गिहु। हिनखे मां वरी उथलाया, फिर से मैंने इसको पलटा है। जो इसका सामने का हिस्सा था वो मैंने ऊपर किया। अब हम इस पर घी लगाएंगे। और इसको अच्छी तरह दोनों तरफ से एक तरह से जैसे तल लेंगे। पराठे तले हुए ही होते हैं। थोड़ा सा घी अगर लगाएंगे तो वो मज़ा नहीं आएगा। यही घी इसके दोनों तरफ के लिए काफ़ी होगा। ये सामने पे मैंने लगा दिए। इसको पलटते हैं अब। और इसको पलटने के बाद इसका बेस्ट जो तरीका है वो है इसको घुमाना। हिनखे तए ते तेल विझी उथलाए हिनखे तव्हां घुमायो। इन में ही चङी तरह सां तरजी वेंदो। हिकिड़ो साइड असांजो पची वियो आहे तक़रीबन। हाणे हिन जो वरी उथलायूं था। तव्हां ही ॾिसो केॾी सुठी शिकिल, केॾो सुठो कलर आयो आहे हिन ते। ऐं हीउ सड़णु न घुरिजे बिल्कुल भी। ऐं असां हिनखे खाईंदा आहियूं ॾही सां या रायते सां, ऐं ॿार केचप सां बि खाइनि था। सो ही नाश्ते जी हिकिड़ी रेसिपी है नेरन जी। ठीक है, हम इसको दही के साथ या रायते के साथ खाते हैं। बच्चे इसको केचप के साथ भी खाते हैं। और ये हम ज़्यादातर नाश्ते में ही बनाते हैं, लेकिन पिकनिक पे भी बना कर ले जा सकते हैं। ऐं ॿारनि खे तव्हां लंच बॉक्स में भी इहो विझी ॾेई सघो था। ॿई पासा सुठी तरह पची विया। तंहिं जी बाहि मां बंदि थी कयां। मां हिनखे हाणे लाहियां थी। हिनखे तए तां मूं लाथो आहे। हीउ बिल्कुलु रेडी आहे खाइण जे लाइ। ऐं असांजी ट्रेडिशनल जेका दॿकी चऊं, पिंडी चऊं, छॿी चऊं, हिन में मूं रखियो आहे हिनखे। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। अगरि हीअ तव्हांखे पसंदि आई हुजे त शेयर कयो, वीडियो लाइक कयो, अगरि कुझु पुछिणो आहे त कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में भी अगर मैं कुछ सिखाया तो तव्हांखे वो आसानी से ॾिसण लाइ मिली वेंदो। अगर आपको ये वीडियो मेरी अच्छी लगी हो तो आप लाइक करें, शेयर करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें फ्यूचर के लिए, ताकि जो कुछ और मैं शेयर करूँ वो आप देख सकें। सो मोकिलायूं नथा, वरी असां इंशाल्लाह ॿी कंहिं वीडियो सां गॾु हूंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह वाही।